नाज़रीन, गंबट में गिम्स एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन के मुलाज़मन पारां चौथे ॾींहुं बि मुतालबनि जी मञता लाइ इस्पताल खां प्रेस क्लब ताईं एहतिजाज जी रैली कढी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे किशोर कुमार। जी किशोर जी बिल्कुल जो है अस इन वक्त प्रेस क्लब आडो मौजूद आहियूं जिते जो है गिम्स एम्प्लॉयर वेलफेयर एसोसिएशन पारा मुसलसल चौथे ॾींहुं बि अॼु जो है गिम्स का वठी जो है प्रेस क्लब ताईं पंहिंजे जायज़ मुतालबनि जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं रैली पई कढी वञे। अचो त मौजूद जेके मुख़्तलिफ़ हंधनि खां आयल जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कच्चा मुलाज़िम पक्का कया वञनि ऐं जेको आहे तालीम याफ़्ता मुलाज़िमनि खे तालीम के मुताबिक पोस्ट ॾिनी वञे, रेगुलर कयो वञे ऐं जेको मरीज़न के मानी ॾिनी वञे, मरीज़न के मुफ़्त में दवाऊं ॾियनि, मरीज़न जूं टेस्टूं फ्री कई वञनि। गम्स यूनिवर्सिटी के मुलाज़िमनि सां अॼु सॼी सिंध जूं यूनिवर्सिटियूं हिते गॾु थिया आहिनि, उन्हनि जे एहतिजाज में शरीक थिया आहिनि ऐं उन्हनि जा जाइज़ मसइला आहिनि। उन्हनि जे मसइला कहिड़ा आहिनि? कचनि खे पको कयो जिन खे 15-15 साल थी विया आहिनि ऐं सिंध हुकूमत कचनि जी पघार 25,000 कई आहे, हीअ उन्हनि खे 10,000 ते लोड़ाए पियो ऐं ॿियो मरीज़नि खे मानी कोन पियो ॾे। ॿियो मरीज़नि खां लखे रुपया उन्हनि खां रिश्वत वठी करे उन्हनि जा ऑपरेशन कया था वञनि। त हिननि जा जाइज़ मसइला आहिनि ऐं हीअ रिटायर कामोरा हिननि इदारनि ते मुड़ी करे इन मुलाज़िमनि ते तशद्दुद, मुलाज़िमनि खे तंग कयो पियो वञे, मुलाज़िमनि खे पंहिंजे मसइलनि खां परे रखियो पियो वञे। त जीअं हिननि खे असां पाण में वेड़ा जेके असांजा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे कचनि मुलाज़िम खे पको न पियो कयो वञे। 10-15 सालनि खां इन्हनि मुलाज़िमनि खे 5-10 हज़ार रुपया पघार ते हलायो पियो वञे। जीअं त गवर्नमेंट जा रूल आहिनि त घटि में घटि 12 महीननि जे अंदरि कंहिं बि कॉन्ट्रेक्ट मुलाज़िम खे पको कयो वेंदो आहे ऐं बाक़ाइदे हिन जे लाइ हिकिड़ा सर्विस स्ट्रक्चर मौजूदु आहिनि जिन ते बि को अमल कोन पियो थियो। जिन खे मेडिसिन ॾिनी वञे ऐं असांजा जेके गिम्स में कच्चा मुलाज़िम 10 खां 12 साल कमु करे रहिया आहिनि। 2010 वारी बोर्ड में मुलाज़िम कच्चा उन्हनि 2010 खां कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खे कचो रखियो वियो आहे। हिन वक़्तु उन्हनि खे पको नथो कयो वञे। राति असांजो ॻाल्हियूं थियूं 8 बजे SHO गंबट ऐं पीपल तालुका सदर लियाकत अली शाह सां गॾु असां गॾु हुयो। असांजी काई ॻाल्हि न मञी। असांखे चई न मरीज़नि खे टेस्टियूं न फ्री कोन कंदुसि, न मरीज़नि खे मेडिसिन ॾींदुसि, जेको तव्हांखे करिणो आहे कयो। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ का ऐं मुख़्तलिफ़ आल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉयर तरफ़ां जेके आयल मुलाज़िम हुए उहे बि इन एहतिजाज में शरीक थिया। उन्हनि पारां जेको आहे वज़ीर आला सिंध ऐं हेल्थ मिनिस्टर खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेके कच्चा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि पको कयो वञे ऐं ॿिया जेके गिम्स में मरीज़नि खे फ्री टेस्टूं बि फ़राहम कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे बि फौरी तौर हल कया वञनि, न त जेको आहे एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।